लाहौर जे तरक़ी पसंद इनकलाबी नौजवाननि जे तरफ़ां हीउ जेको एहतजाज थी रहियो आहे इहो मुल्क जो तमामु अहम मौक़ो आहे। लाहौर शहर में तरक़ी पसंद इनकलाबी नौजवान स्टूडेंट मार्च जे हिसाब सां रियासत जे अंदरि हर क़िस्म जी ज़ुल्म जबर ऐं तंग नज़री ऐं जेका फाशिज़म आहे उनखे ललकारे रहिया आहिनि। मां सम्झां थो त हीअ जेका अॼु पूरे मुल्क में शागिर्द एहतजाज करे रहिया आहिनि ऐं लाहौर में जेको हीउ एहतजाज थी रहियो आहे इहो पाकिस्तान जे मौजूदा हालतुनि में अवाम जी सही तर्जुमानी आहे। हीउ हिकिड़ो मज़ाहिमती आवाज़ ऐं हिकिड़ो ललकार आहे जेका हिन पूरे निज़ाम खे आहे त तव्हां मुल्क में जमहूरियत जो नाटक रचायो आहे। हिन मुल्क में अवामी राज न आहे, हिन मुल्क में इंसाफ़ न आहे, हिन मुल्क में मज़लूम तबक़नि ऐं मज़लूम क़ौमुनि जो को मुस्तक़बिल न आहे। इन करे हीउ जेको अॼोको एहतजाज आहे इहो हर क़िस्म जे ज़ुल्म ऐं ॾाढ ऐं फाशिज़म जे ख़िलाफ़ आहे। सम्झो पूरे मुल्क में ही तहरीक पूरे मुल्क में थी रहियो आहे, सॼे मुल्क जे शहरनि में थी रहियो आहे, पर मर्कज़ी इज्तिमा लाहौर में थी रहियो आहे। असां हुते गॾु आहियूं, जो हिसो आहियूं ऐं इहा हिकिड़ो वॾो उत्साह जो सबबु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk